उसली जो ॻोठ जान मोहम्मद रिंद में 35 साल पोरित जुमे थे वियो जो लाश घर में हथ अचण वारे मामले जो नओं रुख साम्हूं अची वियो। हुन वाले सां फोती जुमो थे वियो जी माउ जे फरियाद ते फोती जी ज़ाल मसमत रहमत ऐं फोती जे सॻे भाउ मक़बूल थेबो ते केस दाख़िल कयो वियो आहे। बेवा गुलाम फातिमा पंहिंजे सॻे पुटु मक़बूल थेबो ऐं फोती जी ज़ाल रहमत ते क़त्ल जो केस दाख़िल कराए छॾियो। हुन हवाले सां फोती जी माउ जो चवणु आहे फोती जी ज़ाल ऐं मुंहिंजे पुट में नाजाइज़ तालुक आहिनि, जंहिंजे हवाले सां फोती मूंखे काफ़ी दफ़ा दाहूं पिणु ॾिनियूं हुयूं। जॾहिं उसरी पुलिस इंचार्ज इमामुद्दीन राहबोट राब्ते करण ते ॿुधायो फोती जी माउ जी फरियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। फोती जी ज़ाल रहमत ऐं फोती जे भाउ मक़बूल थेबो खे गिरफ़्तार करे वधीक जांच शुरू कई वई आहे। HRJDU न्यूज़ 3 वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कयो असांजो YouTube चैनल HRJDU न्यूज़।